मेहर वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जगहनि में लाॻीतो वाध सबबि महांगाई जो भार आम माण्हुनि ते वधीक विधो वियो आहे। ट्रांसपोर्ट ज़रिए ख़र्चनि ऐं रोज़मर्रा जे इस्तेमाल वारियुनि शयुनि जी क़ीमतुनि में बि इज़ाफ़ो ॾिसण में अची रहियो आहे, जंहिं करे मज़दूर, आबादकार, दुकानदार ऐं आम शहरी सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। इन हवाले सां वधीक रिपोर्ट करे रहियो आहे मेहर मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर फारूक ॾीपर। जी फारूक, वधीक तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? शाही बाज़ार में मौजूद आहियूं जिते वफ़ाक़ी गवर्नमेंट तरफ़ां जेके रोज़मर्रा जे हिसाब सां जेके तेल जूं क़ीमतूं वधाइण जे हिसाब सां हिते असां सां वापारी शहरी जेके हितां जा जेके असां शोषित समाजी माण्हू आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिते इहे गवर्नमेंट जे तरफ़ां जेके रोज़मर्रा जी तेल जी क़ीमतुनि वधाइण जे सबबु करे हिते अॻे त हिते असां वटि जेको सिंध में जेको आहे उहो जेका मैशत आहे ज़रात ते आहे। हिकु त पाणी जी खोट आहे, उन खां बाद में जेके हिते इशूज़ आहिनि इन मसइले जे करे आवाम सख़्तु परेशान आहे ऐं हिननि जो इहो ई चवणु आहे त गवर्नमेंट खे इन तरफ़ जेको आहे ध्यानु ॾियणु खपे ऐं रोज़मर्रा जे तेल जी क़ीमतुनि जो वाध सबबु जेको आहे ग़रीब माण्हुनि जो जीअण तमामु मुश्किल थी वियो आहे ऐं उन हिसाब सां अचो त असीं हिन खां पुछूं त ही वधीक छा था चवणु चाहिनि। माण्हुनि वटि रोज़गार जा वसाइल कोन्हनि के महांगाई ॾींहों ॾींहुं चवंदी वञे हिकु 15 ॾींहंनि में 4 चकर पेट्रोल वधियो आहे। ॿियनि शहरनि ॿियनि मुल्कनि में त नथो वधे, जीअं असांजे पाकिस्तान में थो वधे। को बि माना ज़रियो न आहे हुकूमत खे कमाइण जो, सिर्फ़ु पेट्रोल आहे जंहिंमें इंसान आवाम जे रत ई चूसींदा वञनि, रत ई साड़ींदा वञनि, माण्हू ख़ुदकुशी था कनि। पूरी न आहे कंहिं बि तरह सां का वसाइल ई न आहिनि, न मज़दूरी आहे, न को वापार आहे, न को नौकिरियूं आहिनि। वञनि था तेल महांगा कंदा वञनि था, तेल महांगा कंदी पंहिंजी ऐशनि लाइ आवाम जो रत ख़तमु करे छॾनि। इहो चवणु चाहींदुसि त असांजो जेको बि कारोबार आहे सॼो ठप थी वियो आहे। असां रोज़ जी महांगाई जे करे असां बुख बदाली जो शिकार थी विया आहियूं। असांजो टोटल कारोबार जेको बि आहे मुइशत ते आहे। मुइशत पाणी जी खोट लॻी पई आहे, ज़रात जो मसइलो लॻो पियो आहे ऐं जेकॾहिं इहे असांजा मसइला हल थी वेंदा त को बि बुख ते न रहंदो। असांजो वॾे में वॾो मसइलो इहो आहे त बुख ऐं बदहाली। तव्हां ॾिसो त मुल्क में जेको अनारकी पैदा कई वई आहे ऐं मुल्क में माण्हू जेको आहे ख़ुदकशी जी तरफ़ था वधनि। मुल्क जी जेकी वफ़ाक़ी जेकी गवर्नमेंट आहे नाल गवर्नमेंट आहे, जीअं रोज़ अवाम जे मथां नओं बम थी किराए। तव्हां ॾिठो त प्रिया कुमारीअ लाइ जेको पुरअमन जेकी जिदोजहद हुई उनखे कीअं सबूतार कयो वियो। मुल्क जा जेके बि मां चवां थो त वफ़ाक़ी इदारा या जेके ॿिया वसा वारा इदारा आहिनि उन्हनि जी मुल्क में नाइंसाफ़ी आहे। ख़ुदि जेकी अदलिया जेका आहे उहा सवाल या निशान बणिजी वई आहे। मां त चवां थो अमीरनि जे लाइ हिकिड़ी कोरट ठाही वञे, ग़रीबनि जे लाइ ॿी कोरट ठाही वञे। अमीरनि जे लाइ हिकिड़ो कानून आहे, ग़रीबनि जे लाइ ॿियो कानून आहे। माण्हू ख़ुदकशियुनि जे तरफ़ जेको आहे माइल थी विया आहिनि। मां वक़्त जे हुकुमराननि खां इहो सुवाल करणु थो चाहियां त महिरबानी करे अवाम जे मसइलनि खे ॾिसो। पंहिंजी जेके इहे जेके अनारकी पैदा कई वई आहे मुल्क में, इन ते नज़रसानी कयो, न त मां सम्झां थो त ईंदड़ वक़्त में मुल्क में खाना जंगी पैदा थी वेंदी। जेके असांजे इक़्तिदार जी जेके धुरियूं आहिनि उन्हनि जो जेको अदम तवजो आहे। वक़्तन वक़्तन तेल जूं क़ीमतूं वधंदियूं रहियूं पाकिस्तान सॼे में, सिंध समेत सॼे पाकिस्तान में। उन अवाम खे तमामु हिकिड़ो मतिलबु तबाह करे छॾियो आहे, डिप्रेशन जा मरीज़ थी विया आहियूं। मां पाण ख़ुदि ट्रांसपोर्ट बि आहियां, आबादगार बि आहियां। हाणे जेको शहबाज़ गवर्नमेंट गुज़िरियल हफ़्ते खां वठी डेली वेजिस ते जेको तेल जी क़ीमतूं वधाए थी, अवाम ते हिकिड़ो वॾो भार आहे। परियां त चए पियो त मां पथर पेट ते ॿधी ऐं जेको आहे मुल्क हलाए रहियो आहियां, तेल जी क़ीमतूं बर्दाश्त करे रहियो आहियां। हाणे जेको असांजे मथां पहाड़ डेली किराए थो राति जो 12 बजे खां पोइ, त इन लाइ को जेको आहे को तदारुक थींदो या न थींदो। खुदारा शहबाज शरीफ वफ़ाक़ी गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट खे मां अपील थो कयां त अवाम ते रहम कयो, पाकिस्तान ते रहम कयो। इन जे करे पूरी बाज़ार तव्हां हिते तव्हां विज़िट कंदव त पूरी बाज़ार में पेट्रोल जे करे तमामु वॾो असरु थियो आहे। मार्केट ते थोरे गाॾी वारा आहिनि या मांडी वारा आहिनि, उहो बि पंहिंजो घर नथो हलाए सघे। एॾो तमामु घणो पेट्रोल ते इन जो असरु थियो आहे। ऐं मां तव्हां सॼी मार्केट ते पूरी शहर तव्हां विज़िट कंदव त तमामु घणे में घणो असरु आहे इन पेट्रोल जे करे। इहो ई मुतालबो आहे त इन ते नज़र सानी कई वञे, पेट्रोल घटाया वञनि। पूरी दुनिया में ईअं किथे बि न आहे जो ईअं हिते पाकिस्तान में जंग थोरी आहे। जंग थी ईरान में त जेको आहे हुनजो डंबर वरी थी वारी पाकिस्तान में। हे कहिड़ो कानून आहे? सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।